अस्सलाम वालेकुम नाज़रीन। चंद ॾींहं पहिरियां असांजी सचाई न्यूज़ जी 7वीं सालगिरह तक़रीब जेका असां शाया निशान तरीक़े सां मल्हाई हुईसीं, उन में तक़रीब में असां स्पेशली तौर ते इनवाइट कयो हुआसीं हिन शहर जी मरूफ़ समाजी शख़्सियत साईं वहीद शाह साहब जिन खे, जेकी इंतिहाई नागुज़िर वजूहात जे करे असांजे हिन तक़रीब में शरीक न थी सघिया हुआ। अॼु साईं जिन असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में उहा कमी पूरी करण जे लाइ पहुता आहिनि। छा त तव्हां जेको आहे सचाई न्यूज़ जी सालगिरह जी मुनासिबत सां कुझु कमेंट कयो। सचाई न्यूज़ तव्हांजी नज़र में कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त तव्हांखे मुबारक हुजे सचाई जी न्यूज़ जी सालगिरह जे हवाले सां। ऐं ॿियो, मां तव्हांजे प्रोग्राम में न अची सघियुसि, उन जे करे अॼु तव्हां वटि असां आया आहियूं। ऐं हीअ जेको तव्हांजो चैनल आहे सचाई न्यूज़, इहो हिन वक़्तु तमामु सुठो फेमस थी वियो आहे। हिन जा जेका फॉलोवर्स आहिनि तक़रीबन माण्हू ॾिसनि था। छा आहे त हर माण्हू चाहे थो त असांखे सुठी ख़बर मिले ऐं सची ख़बर मिले। ऐं जीअं हिन चैनल जो नालो तव्हां सचाई रखियो आहे, ऐं तव्हां उन ख़बर खे पहुचण ताईं आख़िरी तह ताईं वञी कमु कयो था, ऐं उन जे करे असां तव्हांखे इहो जस था ॾियूं त तव्हां हिन वक़्त ताईं सुठे तरीक़े सां हिन चैनल खे हलाईंदा आया हो, मेरिट ते हलाईंदा आया हो, बिना कंहिं फ़र्क़ जे या कंहिं बंगले जे हिसाब सां त फलाणो बंगलो जेको आहे असां उन जा माण्हू आहियूं। जीअं अॼुकल्ह हले थो कमु, पर तव्हांजो कमु न्यूट्रल आहे, असांखे वणंदो आहे, ऐं तव्हां असांखे वणंदा आहियो। इन जे करे असां तव्हां ॾे आया आहियूं। वॾी महिरबानी। समाजी बुरायूं आहिनि, उनखां अलावा हिते शहर में मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, इस्पताल आहे, टाउन्स आहिनि, स्कूल आहिनि, तालीमी इदारा। उन्हनि में जेके असांजूं सियासी धुरियूं आहिनि या समाजी धुरियूं आहिनि, उन्हनि जो को फ़ाल किरदारु नज़र कोन थो अचे। तव्हां छा चवंदो? हा कमांडो साहब, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त हिन वक़्तु जेके बि मदे जी ऐं पसगिरदाई में धुरियूं रहनि थियूं, बाअसर धुरियूं आहिनि या सोशल वर्कर आहिनि या जेके बि सोशल कम खे चाहींदड़ आहिनि, उन्हनि में हिन वक़्तु मां जेको ॾिसां थो कम्यूनिकेशन जो फुक़दान आहे। उन गैप जे करे इहे जेसि ताईं इहे सभु धुरियूं पाण में मिलंदियूं, पोइ हॉस्पिटल जो मसइलो हुजे या असांजो टाउन जो मसइलो हुजे, एजुकेशन जो मसइलो हुजे, सभु मसइला सभु गॾिजी वेही हल करे सघनि था। इहो को वॾो इशू न आहे। बाक़ी जुआ आहे, मंशात आहे या ॿियूं जेके बि शयूं आहिनि, उहे बि पाण में वेहंदासीं ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हाईंदासीं त इनशाला हल थी वेंदियूं इहे ॻाल्हियूं बि। अच्छा भाई साहब, बेला बचायो कमेटी जा तव्हां फोकल पर्सन आहियो? जी जी। त अवां जेको आहे जो काफ़ी सारी जेका एफर्ट्स रही आहे, परफॉर्मेंस रही आहे बेलनि खे बचाइण जे हवाले सां, ऐं उन में कई दफ़ा तव्हांजे मथां अटैक बि थिया आहिनि, काफ़ी सारियूं दुश्वारियूं बि पेश आयूं आहिनि। हिन वक़्तु करंट छा सिचुएशन आहे, इन हवाले तव्हां ख़्याल आहे? बेला हिन वक़्तु ॾिसो था त जेका हले थी कंडीशन सियासी हवाले सां, ऐं हिते जेको भोतारकी निज़ाम आहे, उन जे करे कब्ज़े खोर जेके आहिनि उहे मुदाख़लत कनि था। ऐं जिते जिते माना असां निशानदेही कयूं था, ऐं उते उते ही जेके आहिनि पंहिंजा माण्हू छॾे असांखे हिरासां करे चवनि था त ही हटी वञनि। असां जेको आहे ॿेलो सॼो पंहिंजे कब्ज़े में आणियूं, ज़मीना कयूं, वण न पोखियूं। असांजी इहा जिदोजहद आहे त असां वण हणूं ऐं हिते जेके बि डिग्रेडेशन कनि था उन्हनि खे वाखो कयूं। अच्छा भाई साहब, तव्हांजो माज़ी में जेको हिते तव्हां हिकिड़ो तव्हां ते हमिलो थियो चऊं या अटैक थियो तव्हांजे मथां, हिते खखराणी बिरादरी जे हवाले तव्हां ॿुधण में आयो कच्चे में, उहा छा वाक़ियो हुयो, हुन में छा मसइलो थियो? उहो अॻ में को असांजे पंहिंजो हिकिड़ो माइट आहे, उनखां फुर थी वई, पोइ उहे पेर खणी विया उन्हनि ॾे। वरी सुबुह ते असां पंहिंजो जीअं रूटीन सां वेंदा आहियूं, ॿेले जी विज़िट कंदा आहियूं, त उन हवाले सां कुझु हथियारबंद आया, उहे हथियार ताणियो मां ते त तूं हेॾे छो आयो आहे, ऐं तव्हां असांजे घरनि ते हमिलो कयो राति, ऐं तव्हां हेॾे न अचो, ईंदो त असां मारे छॾींदासीं तव्हांखे। हुननि असांजे मथां हवाई फायरिंग बि कई। पोइ उन में ॿिया कुझु धुरियूं अची असांखे उन अगवा थियण खां बचाए वरितो हुते। अच्छा, इहा यानी कि जेका तव्हां ते थोरो घणो जेको मसइलो दरपेश आयो, उहो ॿेलनि जे करे न, पर हिकिड़ो निजी मसइले जे करे?
हा उहो निजी मसइले जे करे, पर जेको फोकस हुयो उन्हनि जो त हीअ हेॾे न अचनि। हा जवाज़ इहो ॼाणायो त तव्हां सां असांजो जहिड़ो आहे, जहिड़े वारा जेके आहे उहे ॿिया हुया न, असां हुते उन ऑन द स्पॉट हुयासीं न, का ख़बर ई असांखे। बाक़ी असां पंहिंजो आम रूटीन जे हिसाब सां ॿेलनि जी विज़िट ते वियासीं, जेका रीजनरेशन कराई हुअसीं उनखे असां डेली फॉलो कंदा हुआसीं। हिन वक़्तु बि असांजा राखा रखियल आहिनि, पर असांखे अञा ताईं थ्रेट्स आहिनि जंहिंजे करे असां नथा वञूं। बाक़ी डेली जे हिसाब सां असां पंहिंजे राखनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। अच्छा, ॿियो हिते तव्हां सां हिकिड़ो अटैक थियो हुयो ताजो देरो थाणे जे अंदरि जेको आहे उहो, तव्हां उनजी कुझु कंप्लेंट्स बि कयूं, तव्हां दरख़्वास्त बि कोर्ट में दाख़िल कई हुई, त उनजो छा मसइलो? उनजो मसइलो इहो हुयो त उते इहे मिटी खणनि पिया ॿेले मूं, जेके असां उन्हनि जा वीडियोज़ वरितासीं, हुननि असांखां मोबाइल फुरी। असां ताजो देरो थाणो लॻा हद हुनजी आहे, उते असां NC दाख़िल कराईसीं, त उहे अबड़ा पंहिंजा हथियारबंद वठी आया, जंहिं जेको आहे मामे जुमन ऐं माते हमिलो कयो, उन जा वीडियोज़ लोकेशन समेत मौजूदु आहिनि। पहिरियों त SHO तालिब चांडियो उन टाइम, उहो असांजी FIR करे पियो, चए पियो तव्हां सां नाजाइज़ी थी आहे, हिन थाणे अंदरि हिननि हमिलो कयो आहे ऐं तव्हां FIR जेका आहे रफ़ कयो, मां तव्हांजी फेयर कयां थो। पोइ हुन ॾे कंहिं बि बाअसर माण्हू फ़ोन कई, उन फ़ोन खां पोइ हुन जा तेवर बदिलजी विया। हुन चयो त तव्हांखे मां मेडिकल ॾियां थो, तव्हां वञो, बाक़ी इन मसइले खे पोइ ॾिसंदासीं। पोइ उन खां पोइ असांजी FIR न थी, वरी असां वियासीं DIG साहिब ॾे, DIG साहिबु घुरायो हुनखे, तालिब चांडियो खे चयईं त हिन ते थाणे ते हमिलो थियो आहे, तव्हां FIR छो नथा कयो, मेरिट छा थी चए? हुन चयो साईं वाक़ई थी आहे हिन सां, पर मां ॾे फलाणे भोतार फ़ोन कई। उनखे DIG साहिबु चयो हाणे जो हाणे वञे हिन जी FIR कर। पोइ असां उतां जीअं ई निकितासीं, वरी उन ॾे पंहिंजूं सियासी फ़ोनियूं अची वियूं। ॾिसो दादा, अॼुकल्ह IG हुजे DIG हुजे, सियासी माण्हू जी घणी थी हले। पोइ असांखे उतां को लाभ न मिलियो, असां मायूस थी कोर्ट में पटिशन कईसीं, सेशन कोर्ट में। सेशन कोर्ट जेको आहे असांजी रद्द कई। उन खां पोइ असां हाई कोर्ट वियाऊं। हाई कोर्ट में असांखे तक़रीबन 4 महीना थी विया आहिनि। असांजी तारीख़ रखियल आहे, 2-3 हेयरिंग्स थियूं आहिनि जंहिंमें उहे पेश न थिया। वरी अॻी हाज़िरी उन ते आया हुया, उन्हनि पंहिंजो वकील बि कयो आहे। 2 तारीख़ ते असांजी रखियल आहे, इनशाला हक़ सच जी फतेह थींदी। अच्छा, हिन वक़्तु तव्हां ते वरी छा था ॿेले में ॿेलो बचाईंदे तव्हांखे उते कहिड़े क़िस्म जा थ्रेट्स ऐं रुकावटूं आहिनि मेजर? उते जेके बि बाअसर धुरियूं आहिनि उहे नथियूं चाहिनि त हीअ ॿेले में अचनि, वण हणनि, ऑक्सीजन वधे। हीअ ॾिसो था त गर्मी पद केॾो वधी वियो आहे। असांजी ऐं असांजे मरकज़ी चेयरमैन साहिब जी कोशिशि ई आहे त माना जेतिरो वण वधीक हूंदो ओतिरो जेको आहे असांखे साहु वधीक मिलंदो। जिते वण आहिनि ॾिसो उते 40 डिग्री सेंटीग्रेड आहे, जिते वण न आहे उते 50+ थी बीहे गर्मी। पोइ इन जे करे जेके धुरियूं आहिनि उते कब्ज़ा करे वेठियूं आहिनि, सालनि खां वठी उहे खाइनि था। इन में ॿेलो खातो हिननि सां ॿधल आहे। हा, हीअ जेके बि हमला थियनि था इन में ॿेलो खातो हिननि सां मुलविस आहे। उहे नथा चाहिनि त असांजी रोज़ी रोटी बंदि थिए। इहे हाणे जीअं ई पाणी चढ़ंदो, दरिया वधंदो, इहे करोड़नि जो जेको आहे स्कीम वठंदा आहिनि ॿिजनि जी। इहे बबरी जो ॿिज वठी इहो छटर कराईंदा आहिनि। इहा करोड़नि जी छटर कराए वरी उहा ख़तमु कराए वरी साॻियो कब्ज़े खोरनि खे ॾींदा आहिनि त तव्हां ज़मीना कयो, असांखे हेतिरो % ॾियो। इहो हिननि जो पुराणो धंधो हलंदड़ आहे। अच्छा, वरी छा तव्हां जेतोणीकि काफ़ी टाइम ॿेल जे इन कमकार सां वाबस्ता रहिया आहियो ॿेलो बचाइण जे चकर में, त ख़ासि करे इहो ॿेलनि जो कारोबार थिए कीअं थो? कहिड़ियूं माफ़ियाज़ आहिनि, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके इन लाइन में मुलविस आहिनि? इन में ईअं सम्झो त मथों खां वठी हेठि ताईं हिननि जी चेन आहे। मुलविस ॿेलो खातो आहे, पोइ इन्हनि जा सहूलियतकार भोतार आहिनि, वरी भोतारनि जा जेके हेठि भोतार मिसाल आहे जेकॾहिं ज़मीनूं आहिनि उते उहे आबाद कराइण जे हिसाब सां उहे लीज़ ते खणनि था या छा मसइलो आहे? लीज़ सुप्रीम कोर्ट ख़तमु करे छॾी आहे। पुराणी लीज़ बि ख़तमु आहे। हा, लीज़ बीज़ ख़तमु आहे। हिन वक़्तु जेको आहे माप बि न थी आहे ॿेले जी। हाणे इन में जेके रेवेन्यू जूं ज़मीन आहिनि उहे बि कुझु आहिनि जंहिंजूं रेवेन्यू ज़मीन आहिनि, कंहिंजूं 5 जरे बि आहिनि,
त उनखे साम्हूं ॿेलो आहे उहो 20 एकड़ ॿेलो बि करे ज़मीन करे खणंदा। हिते जेको आहे रवाज़ु ईअं थो हले ऐं इहे ॿेले खाते वारा इन्हनि खां फ़सुल ते पंहिंजो हिसाब किताब वठनि था। हिते सपोज़ कयो जेके चऊं सरदार आहिनि या जागीरदार टाइप माण्हू आहिनि उहे ॿेले जे अंदरि ज़मीनूं आबाद था कनि। हिन वक़्तु बि आहिनि, तव्हां ॾिसो सभिनी जेके बि बासर आहिनि उन्हनि जूं ज़मीना आहिनि उहे ठीकनि ते ॾियनि था। ॿाहिरियां माण्हू अची ठीका खणनि था, करोड़नि में ठीका था थियनि हिननि जा। हा, हिकु उन हवाले तां कमु थो थिए। ॿियो वणनि जी जेका वाढी थी थिए उहा कीअं थी वाढी थी ऐं ॿाहिरि में अञा जेका काठी सप्लाई थिए? हिन वक़्तु तव्हां ॾिसो त असां साइड थिया आहियूं। तव्हां ॾिसंदव त ताजो देरो थाणे खां तव्हां सुबुह खां वठी वियो त केतिरियूं ट्रैक्टर टालियूं इहे वणनि जूं अचनि थियूं, डाला अचनि था। इहे डेली जे बुनियाद ते इहे कचे में वाढी थिए थी। इहा वाढी थी हिते अचे थी, इहा जेका गैर क़ानूनी आहे। कचे में जेके बि ज़मीनूं आहिनि तक़रीबन फॉरेस्ट आहे, बाक़ी चाराना जेको आहे रेवेन्यू आहे। पोइ हिते पुलिस खे चवनि था त असां रेवेन्यू था खणूं पर उहे पंहिंजा ॿ रुपया वठी उहो कढनि था। असां 144 लॻारायोसीं, कमिश्नर साहब खे चई, पोइ उन में वरी जेको आहे पुलिस जी चांदी लॻी। पुलिस पंहिंजो उन्हनि खे चए भई ॾींहं जो ॿेले बचायो वारा वेठा आहिनि, तव्हां राति जो कढो टालियूं, असांखे तव्हां हेतिरो मुनाफ़ो ॾियो, पोइ तव्हां पंहिंजो कढी वञो। पोइ माना हिननि जो कारोबार अञा डबल थी वियो। जीअं जंहिं शइ ते सख़्ती थी थिए हिननि जो कारोबार वधंदो थो वञे। ठीकु आहे वही साहब, महिरबानी तव्हांजी वॾी। तव्हांखे पंहिंजूं क़ीमती घड़ियूं ॾिनियूं। वरी नाज़रीन इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम ते साईं वही साहब सां मुलाक़ात थींदी रहंदी। कंहिं नेक्स्ट टाइम वरी कंहिं नेक्स्ट टॉपिक ते असां साईं सां गॾु हूंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।